वुमेन एक्शन फोरम पारां डिजिटल आदमशुमारी सिंध जा एतिराज़ ऐं मुस्तक़बिल जो मंज़रनामो जे उनवान हेठि खाना बदोश राइटर्स कैफ़े में पीपी अॻवान सेनेटर ताज हैदर सां गॾिजाणी थी गुज़री, जंहिंमें सियासी समाजी अॻवाननि लेखकनि ऐं सहाफ़ियुनि शिरकत कई। उन मौक़े ते सेनेटर ताज हैदर ॻाल्हाईंदे चयो त हाणे वरी साज़िश थी रही आहे त कराची खां सवाइ बाक़ी सॼी सिंध जी आदमशुमारी घटाई वञे। हिक साज़िश त सिंध में ख़ानदान जी साइज़ घटाई वई आहे। ब्यूरो ऑफ स्टैटिस्टिक्स सिंध ऐं पाकिस्तान जे यूनिसेफ जी निगरानी हेठि थियल मल्टी इंडिकेटर सर्वे मूजिबि 6.4% ख़ानदाननि जी साइज़ आहे। इन फैमिली साइज़ मूजिबि बि सिंध जी आबादी 8 करोड़ 51 लख खां वधीक थी वञे थी। हिन आदमशुमारी में सिंध जी 3 करोड़ आबादी घटि ॾेखारी वई आहे। हाणोकी आदमशुमारी 2017 वारी आदमशुमारी खां बि वधीक ख़राबु आहे। टीवी चैनलनि ते सॼो बहस पंजाब जी सूरत हाल ते थी रहियो आहे। क़ौमी अवामी तहरीक जे मरकज़ी अॻवान डॉक्टर अज़ीज़ तालपुर चयो त आदमशुमारी सिंध जे लाइ जीअण ऐं मरण जो मसइलो आहे। सिंध जा लखे माण्हू अञा ताईं रोड रस्तनि ते वेठल आहिनि। ॿोॾि वारी सूरत हाल अञा बरक़रार आहे। ॻोठनि जा ॻोठ ॿुॾी पिया आहिनि। अहिड़ी सूरत हाल में आदमशुमारी थियणी गैर क़ानूनी आहे। प्रोफेसर अब्दुल मजीद चांडियो चयो त आदमशुमारी में 3 करोड़ खां वधीक आबादी घटि ॾेखारण वारो इंकिशाफ इंतिहाई ख़तरनाक आहे। जेकॾहिं ईअं थियो आहे त उन जी समूरी ज़िम्मेवारी सिंध हुकूमत ऐं पीपल्स पार्टी ते अचे थी। पीपल्स पार्टी खे हाणे पाण खे रुगो बयाननि ताईं महदूद न रखणु घुर्जे। वुमेन डेमोक्रेटिक फ्रंट जे अॻवान आलिया बख्शल चयो त आदमशुमारी सिंध जे बकाउ जो मसइलो ऐं ईंदड़ नसलनि जे मुस्तक़बिल आदमशुमारी सां गॾियल आहे। हुन चयो त आदमशुमारी में इहा ॻाल्हि वाज़े नाहे त ॿाहिरीं माण्हुनि जी ॻणप कीअं थींदी। ॿाहिरियां माण्हू हिते अचनि था ऐं हिते आबाद थी वञनि था, पर उन्हनि खे ॻणण जो तरीक़ो कॾहिं बि वाज़े नाहे कयो वियो। सिंधी अदबी संगत जे अॻवान हुसैन सारन चयो त डिजिटल आदमशुमारी ते पीपल्स पार्टी छो राज़ी आहे, जॾहिं त 10 सालनि खां पोइ आदमशुमारी थियणी हुई। सिंध जो हर माण्हू हिन आदमशुमारी खे बोगस सम्झे थो। साउथ एशिया पार्टनरशिप पाकिस्तान जे अॻवान शहनाज शीदी चयो त सिंध डिजिटल आदमशुमारी खे रद्द करे थी ऐं पीपल्स पार्टी खे बि हिन आदमशुमारी खे क़बूल न करणु घुर्जे। समाजी अॻवान मुस्तफ़ा बलोच चयो त हाणोकी आदमशुमारी में सिंध जी आबादी घटाए पंजाब जी आबादी वधाई वई आहे। सूबनि खे नस्ली बुनियादनि ते तकरारनि जे वर चाढ़े असल मसइले तां ध्यानु हटायो पियो वञे। वुमेन एक्शन फोरम जे अॻवान अमर सिंधु चयो त सिंध जे माण्हुनि जे ख़दशनि खे ख़तमु न कयो वियो आहे। उन करे सिंध हाणोकी आदमशुमारी खे बि रद्द करे थी। हुन चयो त पीपल्स पार्टी खे आदमशुमारी जे हवाले सिंध जी समूरियुनि सियासी पार्टियुनि सां ॻाल्हि ॿोल करणु घुर्जे। हुन मौक़े ते सीनियर सहाफ़ी अल्लाह बख्श कुंभर, एडवोकेट एम प्रकाश ऐं ॿियनि पिणु ॻाल्हायो। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची सघे।